सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंध जे नाम्यारे कहाणीकार जमाल अबड़े बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे हिन नाम्यारे अदीब जमाल अबड़े 2 मई 1924 ते मेहर शहर जे भरिसां ॻोठ सांगी वेह मंगवाणीअ में अली खान अबड़े जे घर में जनमु वरितो। अली खान अबड़ो पंहिंजे वक़्त जो हिकु नाम्यारो तइलीमदान, अदीब ऐं लेखक थी गुज़रियो आहे। जमाल अबड़े शुरूआती तइलीम ॻोठ मंगवाणीअ जे स्कूल मां हासिलु कई। सेकेंडरी तइलीम म्यूनिसिपल हाई स्कूल लाड़काणे ऐं नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद मां हासिलु कई, जॾहिं त हुन कॉलेज जी तइलीम बहाउद्दीन कॉलेज जूनागढ़ ऐं DG कॉलेज कराचीअ मां हासिलु कई। 1943-44 में बंगाल में आयल ॾुकार दौरान रज़ाकाराना तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾियण लाइ पाण बंगाल वियो। हिन NED इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िला वरिती, पर पोइ इंजीनियरिंग छॾे लॉ यानी कानून करण जो फ़ैसिलो कयो। जमाल अबड़े कुझु अरसे ताईं ख़ाकसार तहरीक में कमु कयो ऐं पोइ सिंधी हारी कमेटी में शामिलु थियो। इन खां अलावा हू ॿियनि मज़दूर तंज़ीमुनि जो बि मेंबर रहियो। संदसि वालिद वटि हिकु सुठी लाइब्रेरी हुई, जंहिं करे हिन नंढपिण में टैगोर, मुंशी प्रेमचंद, टॉलस्टॉय ऐं ॿियनि लेखकनि जा किताब पढ़णु शुरू कया, जंहिंसां संदसि अदब ॾांहुं झुकाव थियो, लाड़ो थियो। हिन पहिरीं कहाणी हू हुर हो 25 सालनि जी उमिरि में 1949 में लिखी, जॾहिं त 24 सालनि जी उमिरि में 1948 खां लाड़काणे में वकालत शुरू कई। हू बाद में 1949 में शहदाद कोर्ट जो पुलिस प्रोसिक्यूटर मुक़ररु थियो, जिते 1951 ताईं पंहिंजे ड्यूटी ते मौजूदु रहियो। 1952 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे सिविल जज खितरो मुक़ररु थियो, जंहिंखां पोइ साॻी हैसियत में सखर, लाड़काणे, खैरपुर मीरस, सिजावल, टंडियल हयार ऐं हैदराबाद में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। बाद में खेसि सीशन जज जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वई ऐं पाण तरक़ी कंदो 1972 में सिंध असेंबली जो सेक्रेटरी मुक़ररु थियो। जमाल अबड़ो इन उहिदे ते 1978 ताईं रहियो। 1978 खां 1980 ताईं लेबर कोर्ट जो जज, 1981 खां 1982 ताईं फेडरल सर्विसिज ट्रिब्यूनल इस्लामाबाद जो मेंबर, 1984 खां 1985 ताईं सिंध असेंबली जो सेक्रेटरी ऐं 1985 खां 1986 ताईं एंटी करप्शन कमेटीअ जो चेयरमैन बि रहियो। जमाल अबड़े 10 अप्रैल 1986 ते सरकारी मुलाज़मत तां रिटायरमेंट हासिलु कई। जमाल अबड़ो शेख अयाज जे सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर हुजण वारे दौर दौरान सिंडिकेट जो मेंबर ऐं सिंधी अदबी बोर्ड जो मेंबर बि रहियो। संदसि शाहकार कहाणियुनि जो मजमूओ पिशू पाशा हो, जेको तमामु घणो मशहूरु थियो। हिन जनरल ज़िया जे मार्शल दौर में मार्शल इस्लामाबाद जे उनवान सां कहाणी लिखी। इहा कहाणी बाद में फ़रिश्तो जे उनवान सां बरसात रिसाले में छपी। जमाल अबड़े जे कहाणियुनि मां पिशू पाशा, पीराणी, मां मर्द, बदतमीज़, शाह जो फर, बदमाश, मोहकारो, कारो पाणी, महिरबानी, खमीसे जो कोट, लारी, सींध, फ़रिश्तो, माओ जी झोली, लाट ऐं ॿियूं अहम कहाणियूं आहिनि। संदसि कहाणियुनि में समाजी मसइलनि जी उपटार थियल आहे। जमाल अबड़े केतिरा ई शाहकार मज़मून पिणु लिखिया, जिन में शाह महज़ सूफ़ी न हो, पाकिस्तान ठहराव असुल हक़ीक़तूं, औरत जी इस्लाम में उज़मत, इज़त ऐं आज़ादी ऐं ॿिया अहम मज़मून शामिल आहिनि। इन खां सवाइ हिन सिराज जो नाविल पड़ाॾो सोई सॾ जो महाग लिखियो ऐं फ़हमीदा हुसैन जे कहाणियुनि जे मजमूए हिकु हवा कई कहाणियूं जो पिणु महाग लिखियो। जमाल अबड़े जे कहाणियुनि जा तर्जुमा उर्दू, अंग्रेज़ी ऐं जर्मन ॿोलियुनि में थी चुका आहिनि।
पाण 1974 में रूस में थींदड़ बैन अवी कॉन्फ्रेंस में पिणु शिरकत कई। संदसि आत्मकथा जा 5 जुल्द ॾिसी ॾोह अखियुनि सी, उन्ही ॻाल्हि इसरार जी, थूहर में ॻाढ़ा गुल, ईंदो न वरी ही वणजारो, ऐं मर पिया मींहं वसन शाया थियल आहिनि। पाण 3 जून 2004 में 80 सालनि जे उमिरि में दिलि जे तकलीफ़ सबबि कराची में लाॾाणो करे वियो, जिते खेसि गिज़रीअ जे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो। महिरबानी।